जे 4 ॾींहं अॻु में यूसी समी ॻोठ कमलवाण में रोलू कुता जेको आहे सो असांजूं 5 बकरियूं खाई मारे विया ऐं हिकु जेको आहे सो ज़ख़्मी आहे। उन जे ख़िलाफ़ु असीं जेको आहे सो एहतजाज कयासीं, पर कंहिं बि अॼु ॾींहं ताईं इंतिज़ामिया का बि सार न लधी आहे, न ज़िले इंतिज़ामिया, न तालुके इंतिज़ामिया, न वरी सेक्रेटरी असां सां राब्तो कयो आहे, कंहिं शइ जी जेको आहे असां सां सहकार न कयो आहे। हीउ ग़रीब माण्हू आहे, हिन जो मालवंत माण्हू आहे ॻोठाणो, हिन जो इन ते ई गुज़र सफ़र आहे, हिन जा बचा जेको आहे इन ते ई गुज़र सफ़र कंदा आहिनि, पर हेल ताईं बि जेको आहे कंहिं बि इंतिज़ामिया असांजी सार न लधी आहे। हे जेको आहे रोज़ जो मामूल थी विया आहिनि अहिड़ा वाक़िया, असांजा जेको आहे ॿार बि स्कूल नथा वञनि इन रोलू कुतनि जे आज़ार खां माना घणा डप में अची विया आहिनि। पर सेक्रेटरी हिन महिल ताईं का बि जेको आहे चुरपुर न कई आहे, न वरी हुन रोलू कुतनि खे माराइण में का बि सहकार कयो आहे, न वरी को एक्शन खयो अथई, न वरी कंहिं मालिक सां राब्ते में आयो आहे। हेल ताईं तव्हांजो घणो अंदाज़ो नुक़सानु थियो हूंदो? असांजो तक़रीबन 1.5-2 लख रुपया नुक़सानु थियो आहे। माना 5 बकरियूं भलोड़ नसुल जूं बकरियूं आहिनि, वॾनि कननि सां, ऐं गुलाबी नसुल जूं बकरियूं आहिनि। असां आला अदलिया खे इहा ई जेको आहे गुज़ारिश कंदासीं त हिन ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे ऐं हिन खे पंहिंजो अज़ालो जेको आहे ॾिनो वञे।